साईं असांजो दुकान आहे बस स्टैंड ते राजा सिंह गेट जे आम्हूं साम्हूं। असांजो दुकान कल्ह राति चोर पोइ पासरों खाट खणी भॼी आहिनि। 4.5 लख रुपया रोक ऐं 1.5 लख जो असांजो सामान खणी आया आहिनि, पितल ऐं कापर। असां कल्ह कुता पिया घुरायूं, पोयों शादी हाल वारो मालिक बास्त मेमण उनजो शादी हाल आहे, उनजा बोरकी उते बीठा आहिनि, चौकीदार उते वेठा अथसि। असांखे चई त बाबा तव्हां पुलिस खे न चओ, पुलिस कल्ह आई हुई 5 बजे ताईं तव्हांखे मां ॾोह रिकवर कराए थो ॾियां। जीअं त 5 बजे ताईं कल्ह असां इंतज़ारु कयोसीं, ॾोह बि न रिकवर करे। हाणे वरी ॻाल्हि ई ॿी थो करे। हाणे चए थो न साईं पोइ तव्हां ॿिए चौकीदार खे बदिरायो, पर भाउ असां हुनखे छो बदिरायूं? असांजो ॾोह करायो आहे बास्त मेमण शादी हाल वारे। असांजो आला अमलदारनि खे अपील आहे, हीराकोट SHO खे अपील आहे, DIG खे अपील आहे त असां सां हक़ु कयो वञे। असां ग़रीब मज़दूर, असां कबाड़ को रोज़ी कंदा आहियूं, असां सां वॾी नाजाइज़ी कई वई आहे साईं।